जी नाज़रीन वक़्तु मौजूदु आहियूं आदरपुर ॻोठ चंगुलाणी में जिते भारत पारां जेके एकरपंसर आहे जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में गुस्ताखी कई इन ख़िलाफ़ ॻोठ चंगुलाणी में हिकु एहतिजाजी रैली निकिती आहे सैयद अरफात हुसैन शाह जी अॻुवाणी में। अचो त मौजूदु एहतिजाज करण सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक जो छा चवणु आहे। पाकिस्तान गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त इंडिया सां दोस्ती जा तालुकात पंहिंजो ख़तमु करे उन जी प्रोडक्ट सां बाइकाट कए ऐं असां पूरी इस्लामी मुल्कनि खे अर्ज़ु था कयूं त यूनाइटेड नेशनल में वञी इन ते ॻाल्हि ते आवाज़ु उथायो इन इशू ते असां कॾहिं बि नबी साईं जे शान में गुस्ताखी बर्दाश्त न कंदासीं। हीअ दुनिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि रहमत आलम जन जा अलाह ताला क़ाइमु कई आहे, दुनिया ठाही आहे। असांखे बि हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे मोकिलियो वियो आहे त असां पंहिंजे ख़ानदान जे बारे में शान में गुस्ताखी न करे बर्दाश्त करे न सघंदासीं। हीअ त रहमत आलमीन आहे, त असां कीअं बर्दाश्त कंदा। असां गवर्नमेंट पाकिस्तान खां मुतालबो था कयूं कीअं बि करे पंहिंजा दोस्ती तालुकात इंडिया सां ख़तमु कयूं, प्रोडक्ट ते बैन हयो वञे। इंडिया जी जेका एंकर आहे नूरपुर शर्मा उन हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में गुस्ताखी कई आहे। असां हुकूमत वक़्त खां मुतालबो था कयूं त इन जो मूं वटि जवाबु ॾिनो वञे ऐं उन जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उन ते बैन हयो वञे, उन सां सफ़ारती तालुकात बि ख़तमु कया वञनि। जीअं अरब मुल्कनि मुस्लमान मुल्कनि मुज़ाहिरो कयो आहे गैरत जो, असांखे बि ईअं गैरत जो मुज़ाहिरो करणु खपे जो असुलु गैरत असांजी इहा आहे, ईमानी गैरत आहे। जेकॾहिं असांखे ईमानी गैरत न पोइ असां मुस्लमान कम जा न आहियूं। असां इन करे मुतालबो था कयूं हुकूमत खां त इन जी जेके बाय प्रोडक्ट्स आहिनि जेके बि आहिनि उनखे उन तां बैन हयो वञे ऐं उन सां तालुकात ख़तमु कया वञनि, जेतिरे ताईं उन ते कैफ़र किरदार ते न पहुचायो वञे। सभिनी खां मुतालबो कयूं था त इन सां सफ़ारती तालुकात इंडिया सां एतिरे ताईं ख़तमु कया वञनि जेतिरे ताईं बीजेपी पार्टी ते का बैन न लॻे। जीअं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िलाफ़ु भौंकी आहे, उहा हिकिड़ी कुती औरत, असांजो उन जे लाइ को बि एतिराम न आहे, का बि गैरत न आहे जेका असां उन जे लाइ को एतिराम न ॻाल्हायूं। असां हुकूमत पाकिस्तान ऐं मुस्लिम उमा खां इहो मुतालबो कयूं था त उन जा जेके प्रोडक्ट्स आहिनि ऐं प्लस सफ़ारती तालुकात उहे ख़तमु कया वञनि। कल्ह को कुतो हिकिड़ो फ्रांस जो कुतो भौंकियो हो, जेकॾहिं उनखे सज़ा अचे हा त अॼु हे शायदि छिरकिन आहे। उनखे सज़ा न आई, असां में गैरत न आहे। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि तकियूं था, उहे ॾींदा त असां खाईंदासीं, असां मिटी खाईंदासीं, गाह खाईंदासीं, बुख मरंदासीं। हुज़ूर जे शान में का बि असां गुस्ताखी क़बूल न कंदासीं। असां पाकिस्तान गवर्नमेंट खां फुल फोर मुतालबो कयूं था त महिरबानी करे गैरत जी गोरी खाओ। हुज़ूर खां मथे कुझु कोन्हे, हुज़ूर आहे त असां आहियूं, हुज़ूर न आहे त कुझु बि न आहे। इन करे महिरबानी करे उन्हनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि ऐं उन सां सफ़ारती तालुकात जेके आहिनि हमेशह जे लाइ ख़तमु कया वञनि।